डिग्री कॉलेज टंडो मोहम्मद खान में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी किस्त खणण लाइ पंहिंजी फैमिलीअ सां गॾु वींदड़ ज़ौर बिरादरीअ जे ॿिनि नींगरनि जो अञा ताईं पतो न पियो। एस न्यूज़ जे रिपोर्टर नसीर सोलंगी मूजिबि टंडो मोहम्मद जा रहवासी मुर्तज़ा ऐं 13 वरियनि जो संदसि भाउ अज़ान अली फैमिलीअ सां गॾु डिग्री कॉलेज टंडो मोहम्मद खान मां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी किस्त खणण लाइ विया, जेके पुरअसरार नमूने गुम थी विया आहिनि। संदन मोबाइल फ़ोन पिणु बंदि आहिनि। 3 हफ़्ता गुज़री वञण बावजूदि संदन को बि ॾस पतो नाहे पइजी सघियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे नींगर जे वालिद हाजी ज़ौर चयो आहे त हुन पुट खे फ़ोन करे चयो त मेह जा 2.5 लख वापारीअ ते रहियल आहिनि, उहे बि वठी अचिजो। कुझु देरि खां पोइ वापारी फ़ोन करे ॿुधायो त छोकिरनि खे मेह जा 2.5 लख रुपया ॾेई छॾिया आहिनि। पुटनि खे फ़ोन कई त संदन नंबर बंदि हुया। हुननि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP टंडो मोहम्मद खान खे अपील कई आहे त संदन पुटनि जी ॻोल्हा में मदद कई वञे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।